पंहिंजे सिंध पुलिस जेके भी शहीद थी विया आहिनि असां उन्हनि सां गॾु आहियूं, उनजे फैमिलीज़ सां गॾु आहियूं। ऐं हे शहीद जे फैमिलीज़ खे इहो ई मैसेज ॾियणु चाहियां थो त शहीद जी फैमिली पाण खे कॾहिं बि अकेलो न सम्झे। सिंध पुलिस असांजो बहादुर सुपर सालार इज़त माब जनाब SSP साहब लारकाणो अहमद फैसल चौधरी साहब, इज़त माब जनाब बाबर साहब हैदरी, अहमद बख्श रावजो साहब ऐं मुंहिंजे ज़िले लाड़काणे जा बहादुर SHO साहिबान शहीदनि जे फैमिलीज़ सां हर वक़्तु गॾु आहिनि। ऐं उन जेके क्रिमिनल आहिनि उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदुमि त जा पंहिंजो हीउ क्राइम वग़ैरह जेको कनि था उहो छॾे वञनि, बाक़ी असां उन्हनि खे कोन छॾींदासीं जेसिताईं जेरा आहियूं त इनशाअल्लाह शहादतूं असांजो नसीबु आहे। असां भर्ती इन जे लाइ थिया आहियूं, को मसइलो कोन्हे को, असां शहीद थियण जे लाइ भर्ती थिया आहियूं। आवाम जा जान ऐं माल जी हिफ़ाज़त जे लाइ असां सिंध पुलिस जॉइन कई आहे, आवाम जी ख़िदमत जे लाइ। ऐं ॾोहारनि खे इहो ई मैसेज ॾींदुमि त या पंहिंजो ॾोह छॾे वञनि या इहो असांजो शहर छॾे वञनि, बाक़ी किथे बि मिलंदा त इनशाअल्लाह उन्हनि खे मौत ई नसीबु थींदो। प्रोग्राम रखियो वियो आहे DSP साहब हैदरी, सब्दगिन हैदरी तरफ़ां मुआफ़िज़ साहिबान जेके SHO साहिबान SHO अलीगुराबाद, SHO मार्केट, SHO हैदरी, असांजे जनाब SSP साहब जी तरफ़ां हुकुम मक़ाम जनाब DIG साहब तरफ़ां IG साहब तरफ़ां ई जो में शहदा जो जेको ॾींहुं जेको आहे असां उन लाइ रखियो आहे ताकी उनजी फैमिली खे असां उन सां दुख में बराबरि शरीक आहियूं। ऐं अॼु जेको ॾींहुं आहे असां जेके शहीद आहिनि, शहीद हमेशह ज़िंदा रहिया आहिनि, असां उन्हनि जे पोयनि सां गॾु आहियूं। शहादतूं असांजे नसीब में कंहिंखे बि हूंदियूं आहिनि, असां फ़ख़्र सां उहो निभाईंदा आहियूं। असांजे जेके बि जवान शहीद थिया आहिनि ताकी जीअं शहरी अमन सां सुकून सां रही सघनि, जंग असांजी जारी रहंदी। इहा ॾोहारी क्रिमिनल सां उहो हमेशह जनम हासिलु थियो आहे। असांजो जवान जेको बि थियो आहे, ऑफिसर थियो आहे, उहो शहीद थियो आहे। शहीद हमेशह ज़िंदा आहिनि, असांखे यादि आहिनि। जीअं भाउ ॿुधायो असांखे ऑफिसर साहिबान जो हुकुम बि हुयो, हू असांखे बि यादि आहिनि। असां उन्हनि खे हेठा पेश करण लाइ प्रोग्राम रखियो आहे ऐं शहादत जो दर्जो आला आहे। असांजा हौसला बुलंद आहिनि, असां उन्हनि सां गॾु आहियूं शहीदनि जी फैमिली सां। ऐं शहीद हमेशह ज़िंदा आहिनि ऐं पुलिस जे डिपार्टमेंट जे लाइ हुननि क़ुर्बानी ॾेई करे, आवाम जे लाइ, पाकिस्तान जे लाइ क़ुर्बानी ॾेई करे असां डिपार्टमेंट जो सभिनी जो इलाज थी थो पियो। तमामु दुश्मन अनासरनि लाइ गोली आहे, उन्हनि जे लाइ पैगाम इहो आहे त ॻाल्हि आहे असांजी त पुलिस जी महिनत आहे, शहादत बि आहे। हर तकलीफ़ पुलिस माना हर माण्हू सां इकठे हूंदो आहे। शहीद असां वटि माना ज़िंदा आहिनि, उन्हनि जी क़ुर्बानी ॾिसो न, उन्हनि जी क़ुर्बानी हिनमहिल ॾींहुं राति जेको बि मसइलो थियो आहे त पुलिस जी क़ुर्बानी रहियो आहे। हर शइ में पुलिस जी क़ुर्बानी रहियो आहे। ॻाल्हि असां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था, उन्हनि बचनि में जेके माना ॾुख में असां उन सां जेके बि आहियूं इहो पैगाम था ॾियूं त महिरबानी करे ॾोह छॾे वञनि, सरेंडर कनि, गिरफ़्तारी ॾियनि, न त ॿिए सूरत में हिनखे बख़्शियो न वेंदो। असांजा अॼोको जेको ॾींहुं आहे 4 अगस्त शहादत असांजे पुलिस जो शहादत जो ॾींहुं आहे। इन्हनि खे अॼोके ॾींहुं असां पैगाम ॾियणु चाहियूं था त अगरि तव्हांखे ॾोह छॾे सरेंडर कयो त तव्हांखे माफ़ी ॾिनो वेंदो, बाक़ी न त सख़्तु में सख़्तु